दोस्तों ये छप्पर जमाली गोठ खां जेको छंडण खे कट ॾिनो वियो, जेको हथरादो कट ॾियण खां पोइ इहो तासुर ॾिनो वियो त इहो घारो लॻो आहे छंडण खे न। उन खां पोइ जेके माण्हुनि वीचारनि जा घर सभु किरी पिया आहिनि। हिकिड़ो त बरसाति जे करे कचा घर उहे त उहे किरिया ई किरिया। उन खां पोइ जेको पाणी अची हिननि खे घेरे में आंदो, हीउ जेको पाणी आहे साम्हूं ॾिसो न, ये पानी है। हिकिड़ो हमर आहे वीचारो पंहिंजे घर मां अञा खट कढियूं थो अचे, माना आस्ते आस्ते करे माण्हू पंहिंजो सामान कढणु शुरू थिया आहिनि। हे ॾिसो न, इहे सभु कुझु हे ॻोठ छप्पर जमाली खां जेको छंडण खे कट ॾिनो वियो, जेको हथरादो कट ॾिनो वियो, उहे उन जा मंज़र। हे माण्हू जेके वीचारा टेंट हाउसिस आहिनि, इहे इन्हनि वटि टेंट 2010 जा आहिनि। हिननि खे हाणे को बि न मिलियो आहे, इहे हिननि वटि पयल आहिनि। छो जो असांजा पाड़ेसरी आहिनि, असांखे ख़बर आहे इहे इन ॻाल्हियूं बि कंदा आहिनि। हे हिननि जो माल मता, हे वीचारा जानवर हिननि जा, हे सभु पंहिंजा घर छॾे करे हिते वेठा आहिनि। पर हींअर ताईं हुकूमत जे तरफ़ां कंहिंखे बि का बि शइ न मिली आहे। इहा अपील आहे सिंध गवर्नमेंट खे, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे, त जेके वीचारा पंहिंजा घर छॾे करे हेठां ई मां मथां ई ते आया आहिनि, जेके इन्हनि भिटनि ते भिट ई खणी चइजे अची वेठा आहिनि, उन्हनि माण्हुनि जी पर घोर लहे सार लहनि। हे वीचारा मारवड़ा, मिसकिन मारवड़ा आहिनि, इन्हनि खे इन्हनि जी सार लधी वञे। हे पाणी त आहे एतिरो त पाणी ज़ोर न आहे, पर ॿोड़े त सभिनी खे अथई। हे ॾिसो तव्हां, हिन तरफ़ हे मथां ई वारो इलाइक़ो आहे, इन करे माण्हू अची वीचारा हिते रहिया आहिनि। हे हिननि टेंट लॻाया आहिनि अची करे हेॾां साम्हूं। हे टेंट हाउसिस आहिनि, हिननि जा टेंट में घर, ऐं हे हिन तरफ़ हिननि जा पंहिंजा घर आहिनि, जेके बरसाति सबबु भॼी चुका। ऐं हे चो तरफ़ हे पाणी आहे, हिन जो आहिस्ता आहिस्ता चढ़ंदो पियो अचे। हिन तरफ़ घर आहिनि। अलाह साईं रहम करे। अॼु साईं मुराद अली शाह जो ई आयो CM सिंध, जंहिं इहो ऐलान कयो त हाणे पाणी 5-6 ॾींहंनि में लाथ करे वेंदो, ऐं हिनखे MNV ड्रेन जे टेल मां जेको मंछर वटि छोड़ करे थो, उतां कट ॾिनो वेंदो ऐं पाणी खे हेॾे मोड़ियो वेंदो दरिया तरफ़। दुआ कयो त हे पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहनि ऐं जेको वाइदो करे आहिनि उहो पूरो कनि। ऐं असांजी इहा बि दुआ आहे त जेको सुपुरियो बंद खां जेको कट लॻो आहे, जेको उन मां जेको पाणी निकितो आहे, उहो जेके अॻियां आबादी आहे उहो उन्हनि जो बचाव थिए, ख़ैर सलूबी सां पाणी जो गुज़र थी वञे बिना कंहिं जानी नुक़सान जे। माली नुक़सान त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे थींदो, पाणी आहे हेॾो सारो उहो गुज़र करे थो। इंसानी जानियूं उहे वधीक अहमियत रखनि थियूं बजाए घरनि जे ऐं ॿियनि शयुनि जे। सो सभिनीनि खे गुज़ारिश बि इहा, ऐं वेहाणे के शाह जे माण्हुनि खे बि इहा गुज़ारिश आहे त सब्र ऐं तहमुल खां कमु वठनि, ऐं जेके पंहिंजा घर आहिनि माना जेकॾहिं हेठां ई तरफ़ आहिनि त मथां ई तरफ़ वञनि, जिते उन्हनि जो बचाव थी सघे, पाण बचाइनि वधीक। हाणे अलाह रहम कंदो। बाक़ी हाणे गवर्नमेंट जो त पूरियूं कोशिशूं आहिनि, उहे हर कंहिंखे ख़बर आहे त गवर्नमेंट केतिरी कोशिशि करे पई, केतिरी सीरियस आहे। महिरबानी।